शहदादकोट ए सेक्शन पुलिस थाने जी हद हलन शाह बाईपास ते ॿिनि नामालूम हथियारबंदनि फ़ौरन पारां हथियारनि जे ज़ोर ते दुकानदार आसिफ भट्टी खे यरगमाल बणाए ₹1 लख रोक रक़म 2 मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थिया। वाक़े ख़िलाफ़ दुकानदारनि पारां मेन सुपर हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि सिंध बलोचिस्तान ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मछरियल माण्हुनि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते असगर अली भट्टी, आसिफ भट्टी, नादर अली ऐं ॿियनि चयो त शहर अंदरि बदनामी ते कंट्रोल न थी सघियो आहे। हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते आसिफ भट्टी खे यरगमाल बणाए रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। उन्हनि चयो त पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। शहरी तोड़े कारोबारी माण्हू गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त शहर जो अमन अमान बहाल करे फुर कयल रक़म वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।